अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीनु अपडेट अॼु ॿुधाइण वारो आहियां मां। इन में तव्हांखे कहिड़ी कहाणी मिलंदी ॾिसण वटां। दोस्तों तव्हां ॾिठो जाबिर जा आहिस्ते आहिस्ते उहे गुनाह उहे ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं जेकी शुरू में न ॾेखारियूं वियूं। हाणे उहो सावली राज़ खोले थो त कीअं वॾे साईं जे साम्हूं बि जाबिर बेहयाई करे बीठो ऐं सीना उन जे मुंहं ते चमाट हणी जान छॾाई त तुंहिंजो मुंहिंजो को रिश्तो न आहे, तूं सुञो टर वग़ैरह। ईअं वॾे साईं खे मुतमइन करण जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं हसीना ऐं जाबिर मिलियल हुया ऐं अञा ई उन्हनि जी अंदरूनी कहाणी हली रही आहे। यानी हू अहिड़ो मतिलबु ॻाल्हियूं ॿुधाईंदो सांवल जेको चाकर ख़ान ॿुधी परेशान थी वेंदो, चवंदो इहो मां नथो एतबार करे सघां। लेकिन सांवल चवंदो तूं एतबार करिणो पवंदो तोखे, मां उनखे कुटियो बि हुयो जाबिर खे वग़ैरह वग़ैरह। यानी हर क़िस्त में तव्हांखे अधु क़िस्त बैकग्राउंड अधु नया सीन ॾिसण वटां मिलंदा। हर क़िस्त में तव्हांखे इहा हाली जेसीं ड्रामो सिधो नथो थिए तेसीं ताईं तव्हांखे कहाणी अहिड़े हिसाब जी मिलंदी रहंदी। पोइ क़िस्त में मां तव्हांखे ॿुधायो त बैकग्राउंड घणो ॾेखारियो वेंदो। तव्हां ॾिठो त हर क़िस्त में बैकग्राउंड ई ॾेखारियो पियो वञे जाबिर ऐं हसीना ऐं वॾे साईं जो। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी थी असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।